भिक्षा लतीफ़ी नाज़ मेरिज हाल भिक्षा में पीरा भिक्षा सैयद अली बख्श शाह नाज़ लतीफ़ी जे ॾोहिटे ऐं सैयद गदा हुसैन शाह सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी जे भाणेजे सैयद नैयर अब्बास शाह जी मंगड़ी जी दावत जो एहतराम रखियो वियो, जंहिंमें मोहम्मद अली नंदवाणी, एडवोकेट आसिफ राजपूत, निसार मशेख, गुल मोहम्मद रहीम खोसो, सैयद मोहसिन शाह समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पीरा भिक्षा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी पंहिंजे हथनि सां सैयद नैयर अब्बास शाह खे रस्म मुताबिक़ पटको पारायो ऐं सैयद जरार शाह लतीफ़ी मौलाए ज़ामिन ॿधाए। बाद में सैयद अली बख्श शाह नाज़ लतीफ़ी दुआ घुरी, जंहिं बाद प्रोग्राम में आयल मौज़िज़िन लुंगिन अजरकूं ऐं हार पाराए मुबारक ॾिनियूं। सैयद जरार शाह, सैयद जमाल शाह, इमरान होत, कामरान पंवर, सदाम पंवर ॿियनि तक़रीब खे सजाए 4 चंड लॻाए छॾिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।